नज़म टंडेजा में ज़रे यूनिवर्सिटी के उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां वेटनरीअ जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलशेर लोची पंहिंजी हिन रिपोर्ट में। अॼु जो ॾींहुं वर्ल्ड वेटनरी डे जे नाले सां पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। इन जो पर्पज़ इहो आहे त हिन ॾींहं सां वाबस्ता के जेके कंपोनेंट्स आहिनि जंहिंमें जानवर फार्मर्स सभु स्टेक होल्डर्स खे अवेयर करिणो पवंदो आहे त असां वेटनरियन जो कहिड़ो कमु आहे, असां कहिड़े नमूने सां फार्मर्स जी हेल्प करे सघूं था। हिन ॾींहं जे करे मल्हाइण जो मक़सदु ख़ासि इहो आहे त असां दुनिया खे ॿुधायूं, दोस्तनि खे ॿुधायूं ऐं स्टेक होल्डर्स खे ॿुधायूं त असां वेटनरी तव्हांजे लाइ छा था करे सघूं था, वेटनरी डॉक्टर जो कहिड़ो रोल आहे। ही जेको वर्ल्ड वेटनरी डे असीं सेलिब्रेट करे रहिया आहियूं, इन जी तारीख़ 18वीं सदीअ खां शुरू थी थिए। लेसनबर्ग में हिकिड़ो वेटनेरियन जाॻियो जंहिं सॼी दुनिया जे वेटनेरियन जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस कोठाई। उन खां पोइ वर्ल्ड वेटनरी एसोसिएशन जो बुनियादु रखियो वियो ऐं अॻियां हली उन रियलाइज़ कयो त हिन एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते दुनिया में हिकिड़ो वर्ल्ड वेटनरी डे मल्हाइजे। हाणे वर्ल्ड पेट डे अलॻि शइ आहे, वर्ल्ड एनिमल डे अलॻि शइ आहे ऐं वर्ल्ड वेटनरी डे अलॻि शइ, टे अलॻि शयूं आहिनि। त हीउ जेको वर्ल्ड वेटनरी डे मल्हाए पियो वञे, इहो रिकग्निशन आहे वेटनरी प्रोफेशन जी। सिंध जी तारीख़ जो जेकर तव्हां मुतालो कयो, जेका 5600 साल पुराणी आहे, उन जी जेका ऑफिशियल सील हुई, उन में मुंहं जे दड़ जी जेका ऑफिशियल सील हुई, उन मुंहं जो दड़ जो धॻो हो। माना असांजे हिन सिविलाइज़ेशन में, असांजी तहज़ीब में एनिमल्स खे जेका रिकग्निशन मिलियल आहे 5600 साल अॻु जी मिलियल आहे। अॼु वर्ल्ड वेटनरी डे जे हवाले सां हीअ रैली कढी वई आहे। इन रैली जो मक़सदु इहो आहे त असां ॿुधाए सघूं त सिंध में हीअ यूनिवर्सिटी एग्ज़िस्ट करे थी ऐं जिते काफ़ी सारा वेटनेरियंस जेके आहिनि उहे पढ़नि था। ऐं स्पेशली मां बीइंग अ लेडी वेटनेरियन इहो मैसेज कन्वे करणु चाहींदसि त जेका आहिनि गर्ल्स जे लाइ का बि फील्ड जेका आहे उहा अहिड़ी न आहे जंहिंमें उहो नथियूं वञी सघनि। असांजूं खोड़ साथियूं गर्ल्स जेके आहिनि उहे हिते पढ़नि थियूं ऐं हिते तालीम हासिलु कनि थियूं ऐं माशाल्लाह टॉप 10 में जेके आहिनि उहे असां वटि गर्ल्स आहिनि। उन खां अलावा इहो आहे त गर्ल्स जेके आहिनि ॻोठनि में जेके रूरल जेका आहे फार्मिंग आहे उहा असांजूं लेडीज़ थियूं संभालनि, त गर्ल्स उते वञी करे आराम सां इंतिहाई आसानी सां उन्हनि लेडीज़ खे पंहिंजो एक्सपर्टीज़ ॾेई थियूं सघनि। सो मां इहो हिन मीडिया जे थ्रू मां इहो मैसेज कन्वे करणु चाहींदमि पंहिंजी सिंध जी नियाणियुनि खे त हीअ फील्ड बि एग्ज़िस्ट करे थी जिते खोड़ सातिरियूं छोकिरियूं पढ़नि थियूं। जेको इहो ढगो डॉक्टर चवंदा आहिनि, ईअं कुझु बि न आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त आईंदा इंशाअल्लाह नेक्स्ट जेका बैच ईंदी हुन में छोकिरियुनि जी तइदाद तमामु घणी हूंदी। अॼु जो ॾींहुं जेको आहे इहो वर्ल्ड वेटनरी डे तौरु मल्हायो वेंदो आहे। इहो हर साल अप्रैल जे महीने में जेको लास्ट सैटरडे अचे थो, जीअं अॼु जो ॾींहुं आहे। ऐं इन जो मक़सदु जेको आहे वेटनरी जी जेका इम्पोर्टेंस है उनखे उजागर करणो हूंदो आहे। दुनिया में हर साल इहो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, पर असां हिन साल सिंध में मतिलबु हिन यूनिवर्सिटी जंहिंमें असां पढ़ी करे निकिता आहियूं ऐं सॼी सिंध में असांजे मुख़्तलिफ़ डिवीज़न ते इहो ॾींहुं मल्हायो पियो वञे। हिन ॾींहं जो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त दुनिया खे ॿुधायो वञे त असांजे जेके वेटनेरियन आहिनि, जा जेके माल जा डॉक्टर आहिनि, उन्हनि जी अहमियत छा आहे। पहिरीं शइ इहा त असांजो जेको भाॻियो जेको इन सां रिलेटेड आहे, प्रोफेशन त असीं आहियूं, पर जंहिंसां असांजी प्रोफेशन रिलेटेड आहे उहो आहे हिकिड़ो भाॻियो मालदार। जंहिंखे भाॻियो मालदार इन लाइ चवंदा आहिनि, जंहिं वटि माल हुजे उहो माना भाॻनि वारो आहे, उहो मालदार आहे। तव्हां उनजी टर्मिनोलॉजी त ॾिसो त केॾा सुहिणा लफ़्ज़ असांजी सिंधी ॿोली में आहिनि जेके असां पंहिंजे मालदार जे लाइ इस्तेमालु था करियूं। इसका मनाने का मेन मकसद तो ये है कि हम स्पीड करते हैं इन्फॉर्मेशन विच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन के हम हाइजीन कंडीशन जो एनिमल्स वगैरह होते हैं उनका जो मीट्स वगैरह हम न्यूट्रिशन उसके थ्रू लेते हैं। और बहुत सी ऐसी चीज़ें जैसे मिल्क वगैरह, हम लोगों को ये बताना चाहते हैं कि बहुत सारी ऐसी चीज़ें जो हम बेनिफिशियल तो ले रहे हैं लेकिन उसके मतलब नुकसानात भी बहुत हैं। स्टूडेंट सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा हिते इन करे जमा थिया आहियूं त असां पंहिंजे वेटनरी प्रोफेशन खे हाईलाइट कयूं, माण्हुनि खे ॿुधायूं त असां कंहिंखां बि घटि न आहियूं। असांजो प्रोफेशन उहो प्रोफेशन आहे जेको हिकु इंसानियत जो प्रोफेशन आहे। असां जानवरनि खे बचाई करे इंसाननि खे बचाईंदा आहियूं। असांजो प्रोफेशन हर प्रोफेशन खां बहितर आहे, छो जो असांजे प्रोफेशन में हीउ लाइफ सेविंग प्रोफेशन आहे। असांजो प्रोफेशन फूड खे सेव कंदो आहे। असांजो प्रोफेशन जेको आहे उहो जानवरनि खे बचाईंदो आहे। इन तरीक़े सां उहो इंसाननि खे बचाईंदो आहे। इनडायरेक्टली वे सां असांजो प्रोफेशन कंहिंखां बि घटि न आहे। थैंक यू। जीअं त अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांजे पंहिंजे
5 सालनि जे कैरियर में अॼु पहिरियों भेरो ॾिसूं पिया थी वर्ल्ड वेटनरी डे सेलिब्रेट कयो वञे पियो असांजी यूनिवर्सिटी में। असांखे हिन ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी आहे। इनशाला ही ट्रेंड अॻियां लाइ बरक़रार रहंदो, पोयां जेके बैचूं ईंदियूं उहे हिन खां बहितर नमूने सां इन खे सेलिब्रेट कंदियूं। फर्स्ट टाइम असांजी हिस्ट्री में फर्स्ट टाइम असांजी यूनिवर्सिटी में मुंहिंजे ख्याल में असां इहो वॾी जिदोजहद सां असांजे दोस्तनि सभिनी खे असां गॾु कयोसीं। असांजे टीचर्स भरपूर साथ ॾिनो, असांजे डीन साहब भरपूर साथ ॾिनो ऐं जेॾीमहिल असां सभई गॾु हुयासीं सभिनी लाइ हिकिड़ो माना ख़ुशकिस्मती वारो मौक़ो हुयो त सभु असां वेटरनरी असां हिक ॿिए खां कुले सां मिलाए असांजी DVM फैकल्टी खां वठी हिते निकिता आयासीं। नज़र कंदकोट में